जंगी शाही मामा के ख़बर ॾींदा हलो मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जे रिपोर्ट मुताबिक़ जंगी शाही लॻ हाले जी ढंढ जे भरिसां तारीख़ी माॻु क़दीमी दीबल बंदरगाह जे आसारनि दीबल जाम देवेंद्र बंदरगाह जंहिंखे दीबल पिणु लिखियो वञे थो बंबोर ऐं मोहन जे दड़े वांगुरु ॾेख पियो ॾे जंहिंजी तहक़ीक़ जी सख़्तु ज़रूरत आहे। तहक़ीक़ी टीमूं मोकिले खोटाई कई वञे जीअं हक़ीक़तूं ज़ाहिर थी सघनि। जंगी शाही लॻो हाले जी ढंढ भरिसां दीबल बंदरगाह जहिड़ा आसार नज़र अचण लॻा आहिनि जेका क़दीमी सक़ाफ़त जी सुञाणप रखे थी। दीबल इस्लामी दौर खां अॻु राय घराणे ऐं बेमण हुकूमत दौर में सिंध जो क़दीम मशहूरु वापारी बंदरगाह रही चुको आहे। दीबल खे चौतरफ़ वॾो क़िलो हो। फ़तहनामे मां हिन शहर जी क़दामत जो काफ़ी अहवाल मिले थो। 6हीं सदी ईस्वीअ खां वठी तक़रीबन 13हीं ईस्वी सदीअ जे अध ताईं दीबल बंदर बहितर या ज़बून हालत में सिंध जे नक्शे ते क़ाइमु हो। 10हीं सदीअ में जॾहिं सिंध ते अरबन जो कब्ज़ो थियो त उन वक़्ति बंदर ओज ते हो। अरबन जे दौर में हिन जो ओज बरक़रार रहियो पर जीअं ई जीअं अरबन जे इक़्तिदार जो सिजु लहंदो वियो तीअं संदसि ताक़त ऐं वापार जे मर्कज़ दीबल जी अहमियत पिणु घटिजी वई। सिंधु दरिया जे मौज ऐं मस्तिन जे करे हिक ॿिए नई बंदरगाह जनम वरितो जेको लोहारानी लाहौरी जे नाले सां मशहूरु थियो। हिन नई बंदरगाह जे उसरण करे पिणु क़दीम बंदर दीबल जो ओजो घटि थी वियो। 1334 ईस्वीअ में जॾहिं अबन फतूता सिंध में आयो हुन लाहौरी बंदर खे वॾे ओज ते ॾिठो। उन मां ज़ाहिर थिए थो त दीबल बंदर अटिकल 600 वरिया सिंध जो मुखिया बंदरगाह रही चुको आहे। मक़ामी रहवासनि मूजिबि जॾहिं सावणीअ जूं बरसातूं पवंदियूं हुयूं त मक़ामी माण्हू हिन धड़े जो रुख़ कंदा हुआ। थोरी खोटाईअ दौरान दड़े मां सोन ऐं चांदीअ जा सिक्का ऐं ॿियो सामान खेनि मिली वेंदो हुयो। उन सिलसिले में आर्कियालॉजी खाते ज़िला ठठे जे आफ़ीसर ज़हीर अहमद जोखियो जो चवणु हो त हिन दीबल बंदर जे दड़े जो विज़िट कयो आहे। अहिड़ियूं हक़ीक़तूं आला अख़्तियारनि खे मथे मोकिलियूं वेंदियूं जीअं बहितर नमूने उन जी तहक़ीक़ात थी सघे। ॿिए तरफ़ मक़ामी रहवासनि पिणु हिन तारीख़ी माॻ मकाननि खे बचाए उन्हनि जी खोटाई कराए हक़ीक़त खे ज़ाहिर करे क़ौमी वरसनि खे बचाइण जी घुर कई आहे। यादि रहे त हीउ वरसो हाले जी ढंढ जे ॾखण में गजू शहर जे उत्तर ओभर में हालात जे दड़े सां मशहूरु आहे जंहिं ते अवाम जे उमद जो सिलसिलो जारी थी वियो आहे।